अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सहरा सुमरो इन बुलेटिन में मूसा गस्ताद थी प्रिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान में रमज़ान अल मुबारक जो चंड नज़र अची वियो। सुभाणे पहिरियों रोज़ो थींदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद ऐलान करे छॾियो। मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद चयो आहे त रमज़ान अल मुबारक जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास पेशावर में थियो। कराची, कोयटे ऐं लाहौर में भी ज़ोनल कमेटियुनि जा इजलास थिया। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां चंड नज़र अचण जूं शहादतूं मिलियूं आहिनि। पाकिस्तान में सुभाणे पहिरियों रोज़ो हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत शहरी ऐं अफ़्तारी वक़्तु बिजली लोड शेडिंग न करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगार चयो आहे त शहरी ऐं अफ़्तारी वक़्तु पूरे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग न थींदी। जेकॾहिं किथे लोड शेडिंग थिए थी त 118 ते शिकायत कई वञे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मुल्क चयो आहे त रमज़ान अल मुबारक में गैस जी फ़राहमी सुबुह 3 वॻे खां राति 10:30 वॻे ताईं जारी रहंदी। रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान गैस जो प्रेशर बि वधायो आहे। सिंध हुकूमत रमज़ान अल मुबारक जे महीने दौरान स्कूलनि जे वक़्त में तब्दीली करे छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक़ समूरनि सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि में सुबुह 8 वॻे खां 12 वॻे ताईं तदरीसी अमल जारी रहंदो। ॿिनि शिफ्टुनि वारनि स्कूलनि में पहिरीं शिफ्ट सुबुह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं। नोटिफिकेशन मुताबिक़ समूरा तइलीमी इदारा जुमे ॾींहं ते सुबुह 8 वॻे खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। कोयटे ऐं बारखान में CTD जूं कार्रवाइयूं। 14 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान चयो आहे त तरखशान वारे इलाइक़े में कुझु इतलाह ते कार्रवाई कई वई। फायरिंग जी ॾे वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। 3 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। CTD तर्जुमान मूजिबि ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिंमें 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद बि मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी मिलियल तंज़ीम सां हो। अपोज़िशन इत्तेहाद पार्लियामेंट ऐं KPK हाउस में हयल धरना ख़त्म करे छॾिया। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांजो मुतालबो इहो ई हो त बानी PTI सां ज़ाती डॉक्टरनि खे मिलायो वञे ऐं बानी PTI खे अल शफ़ाफ़ इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वञे। भेनरुनि जा जज़्बा दुरुस्त आहिनि, उन्हनि खे मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांखे बानी PTI जे अखियुनि जी बहितरी जी उमेद आहे। एहतिजाज दौरान पार्लियामेंट खे जेल खानो बणायो वियो हो। सुप्रीम कोर्ट बानी PTI सां फौरी मुलाक़ात कराइण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बानी PTI जे वकील लतीफ़ खोसा जी दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस सलाहुद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको केस असांजे साम्हूं फिक्स ई न आहे, उन में हुकुम नथा ॾेई सघूं। जस्टिस हाशिम काकड़ चयो आहे त अवियां असां खां पाण मुरादो नोटिस जो अख़्तियार वठी छॾियो आहे। हिकु फ़ौजदारी केस में फौरी मुलाक़ात जो हुकुम कीअं था ॾेई सघूं? हिते अदालत में बि सियासी ॻाल्हियूं न कयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तार चयो आहे त बानी PTI जी हिकु अख जी नज़र छबांगे छा आहे, जेका हिन उमिरि में मौजे खां घटि नाहे। हिन जी ॿी अख जी बीनाई 70 सैकड़ो आहे। आज़म नज़ीर तार वधीक चयो आहे त बानी PTI ॿुधायो त हिन जी अख जी नज़र 85 सैकड़ो घटिजी वई आहे, पर उहो न ॿुधायो त बीनाई जी बहाली जो अमल बि जारी आहे। बानी PTI जी नज़र जे हवाले सां बेबुनियाद ख़बरूं फैलायूं पियूं वञनि। KPK जे वॾे वज़ीर पारां बानी PTI जी आज़ादी लाइ फोर्स ठाहिण जो ऐलान। सुहेल आफ़रीदी चयो आहे त बानी PTI आज़ाद फोर्स पुरअमन जिदोजहद कंदे 22 फरवरी ते पेशावर में मेंबरनि खां हलफ़ वरितो वेंदो। सुहेल आफ़रीदी चयो आहे त पहिरियां तयारी ऐं पोइ वेड़ कंदासीं। जेको उन्हनि खे हटाइण जी कोशिश कंदो, उहो ॼाणे वठे त इज़त ऐं ज़िलत ख़ुदा जे हथ में आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो इजलास। तइलीम, ट्रांसपोर्ट, सियाहत ऐं सनअतनि जे शोबनि में मंसूबनि जी मंज़ूरी। सिंध में HTV ऐं LTV ड्राइविंग ट्रेनिंग स्कूल क़ाइमु करण जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर चयो आहे त नौजवाननि खे ड्राइविंग जी तरबियत ॾेई रोज़गार लाइ ॿाहिरि मुल्क उमाणींदासीं। कराची, दादू, सखर, नौशेरो फिरोज़ में बि सिख्या मर्कज़ क़ाइमु कया वेंदा। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान नवाब यूसुफ टालपुर जी पहिरीं वरसी मल्हाई वई। ॻोठ मांझाकर में वरसी जे तक़रीब गरबातिन ऐं वेझनि दोस्तनि जे नवाब यूसुफ टालपुर जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी। कुलनि सां बेटा पेश नवाब तैमूर टालपुर, MNA अमीर अली शाह जिलानी, आफ़ताब शाह जिलानी, फ़क़ीर शेर मोहम्मद बिलालाणी, नवाब ज़ुबैर टालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नवाब यूसुफ टालपुर क़ौमी असेंबली में सिंध जो मज़बूत आवाज़ हो, जंहिं सिंध जे पाणी, रोज़गार ऐं ॿियनि वसीलनि बाबति आवाज़ उथारियो। संदसि जमहूरियत ऐं पीपल्स पार्टी लाइ ॾिनल क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। कंदकोट वेझो चाचड़ ऐं जागीराणी दुरनि में पुराणे तकरार तां रतो छा 3 ॼणा मारिजी विया। दुराणी महर जे कचे में
जहिड़ो तुरनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में गुलाम शबीर चाचड़, अनवर चाचड़ ऐं जागीराणी दुर्जो हिकु ॼणो मार थी विया। तुरनि में छिकताड़ बरक़रार, वधीक खून रेज़ी जो ख़तरो, इलाइक़े में ॾहका वारी सूरतहाल। कंबर में गरू अणबड़ता पीरसन क़तल, शेख ॻोठ में राशिद बुलेदी पंहिंजे मासात दीदार हुसैन बुलेदी खे डंडा हणी क़तल करे छॾियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि पीरसन जो मड़ वारसनि जे हवाले, जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में अची न सघी। शिकारपुर में कार इल्ज़ाम हेठि नारी क़तल, न्यू फौजदारी थाणे जे हद दावन शाह मोहल्ला में जवाबदार गुलाब भुट्टो पंहिंजी भेण समीरा धीअ अमानुल्लाह भुट्टो खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। क़तल जी वारदात बैदि जवाबदार आसानी सां फरार, अस्पताल मां लाश घर पहुचण ते कोराम। हैदराबाद में कलोही वासी नौजवान खे नशे वारी गोरियूं खाराए क़तल करण जो इंकिशाफ। इमरान माखियो कुछ ॾींहं अॻु बेहोशी वारी हालत में मिलियो ऐं अस्पताल में इलाज दौरान फौत थी वियो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। नौजवान खे नशे वारी गोरियूं ॾियण जी तस्दीक। वारसनि जो चवणु आहे त नौजवान इमरान साखियो मलीर मां पसंद जी शादी कई हुई, जे बदिन हैदराबाद जे होटल में रिहाइश कई। शक आहे त ज़ाल अनुषा माइटनि सां गॾिजी नौजवान खे नशे वारियूं गोरियूं ॾिनियूं, जंहिंमें हू फौत थी वियो आहे। पुलिस कार्रवाई न पई करे, जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां क़तल थियल 3 गर्भातनि जी तदफ़ीन जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि साफ़ इन इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस ॻोठ इस्माइल बंड खे कड़ो चाढ़े छॾियो। सॼे ज़िले जी पुलिस ॻोठ में मौजूद पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त 12 मां 5 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। बोहराम वेझो नौजवान गरू अणबड़तां ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ मोहम्मद पुनल मुगेरी में मोहम्मद रफ़ीक मक्सी ज़हरीली दवा पी छॾी। नौजवान खे लाड़काणे नियो वियो, इलाज दौरान दम ॾिनाही। वाक़िए बैदि वारसनि में कोहराम। उमरकोट मां 2 नींगरियूं मुबैना तौर अगवा थी वयूं। वूमन थाणे ते दारदार केस दाख़िल। ॻोठ उस्मान थईम जे रहवासण 9 वरियनि जी हिना धीअ मोहम्मद अमीन थईम मुबैना तौर अगवा थी वई। संदसि भाउ इमरान थईम जी फरियाद ते जानज़े मुगल गुलाम सरवर मोहम्मद हनीफ़ ऐं अकबर मथां केस दाख़िल। पीर अयूब जान सरहंदी वासिण ज़ैनब फातिमा बि मुबैना तौर अगवा। नींगरी जी अमड़ आबदा ज़ाल फैसल जी फरियाद ते सजाद अली, असद अली ऐं मोहम्मद ज़ुबैर समेत 6 ॼणनि मथां FIR दाख़िल।